इमरान टीवी चैनल के तरफों अज असां कंबर सिविल हॉस्पिटल में मौजूद आहियूं, जिते नवाब शबीर अहमद खान चांडियो वेलफेयर फाउंडेशन के तरफों 26 जनवरी 27 जनवरी 28 जनवरी 2022 ते अखियुनि जी कैंप लगी रही है। कंबर वासिन के कंबर के इलाइके वासिन के ही मैसेज ॾियूं था त हिन कैंप में कंबर वासिन के कंबर के आसपास इलाइके वारन के यो मैसेज ॾियणु चाहियूं था। नवाब शबीर अहमद खान चांडियो वेलफेयर फाउंडेशन के तरफों हर साल जीअं हिन साल भी अखियुनि जी मुफ्त कैंप लगाई वही है। ही मैसेज सोशल वर्कर जेके असांजा दोस्त जेके सोशल मीडिया यूज़ कयो पिया, हिन मैसेज के घणो में घणो शेयर कयो ऐं उन ग़रीबनि मिस्किननि ताईं ही मैसेज पुॼायो जेके अखियुनि जे नूर खां परेशान आहिनि, जिन के कैंप में अचे हिस्सो वठो ऐं मुफ्त ऑपरेशन करायो, जेकी 26 27 28 जनवरी ते 2022 ते नवाब शबीर अहमद वेलफेयर फाउंडेशन के तरफों मुफ्त